नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त नवाबशाह में बाअसर व्याजिन तरफ़ां बेदर्दी सां क़त्ल कयल सुई गैस मुलाज़िम महमूद भट्टी जे क़त्ल ऐं गम्स जे बानी डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी जी ऑफिस ते हमलो ऐं भंजडा ख़िलाफ़ ठठे में सिंध भट्टी बिरादरी तंज़ीम ठठो तरफ़ां ज़िले सदर शबीर भट्टी, जनरल सेक्रेटरी रसूल बख्श भट्टी, वडेरो अला ॾिनो भट्टी ऐं साजिद भट्टी जी अॻवानी में सवें माण्हू ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठठे ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कंदे कातिलनि जी गिरफ़्तारी हमलावर जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध में लाक़ानूनियत तेज़ी सां वधी वई आहे। ॾोहारी माण्हुनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। ग़रीबनि जे जीअण जो हक़ खसे वरितो पियो वञे। हिननि चयो त हिकु हफ़्तो अॻु नवाबशाह में ज़रदारी हाउस जे मुलाज़िम माजिद ज़रदारी ऐं संदसि साथियुनि व्याज जा पैसा न ॾियण ते सुई गैस जे मुलाज़िम महमूद भट्टी खे खंभे शदीद तशद्दुद करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो, पर जवाबदार बाअसर हुअण करे पुलिस गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त सिंध में भट्टी बिरादरी सां नाइंसाफ़ियूं बंदि न कयूं वियूं त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।